हेलो स्टूडेंट्स, अस्सलाम वालेकुम। अॼु पाण पढ़ंदासीं एडिशन ऑफ पॉलिनोमियल्स। एडिशन ऑफ पॉलिनोमियल्स बाय हॉरिजॉन्टल मेथड। तो लास्ट वीडियो में पाण पढ़ियोसीं एडिशन ऑफ पॉलिनोमियल्स बाय वर्टिकल मेथड। हिन में पाण हॉरिजॉन्टल मेथड पढ़ंदासीं। तो पाण वटि रक़म आहे हिकिड़ी 3x³ + 2x2y² + 5z + 2 एंड 2x³ + 5y² एंड 3z। ठीक है, हिनखे पाण खे हॉरिजॉन्टल मेथड खां एड कराइणो। त कीअं कंदासीं? सब खां पहिरीं पाण छा कंदासीं, जेके बि पाण रक़मूं हुननि खे पहिरीं ब्रैकेट्स में लिखंदासीं। ठीक आहे, फर्स्ट रक़म आहे हिनखे ब्रैकेट्स में लिखंदासीं। त 3x³ + 2y² + 5z एंड +2। ठीक आहे, ॿिन्ही खे ब्रैकेट में लिखी ऐं विच में पाण साइन ॾींदासीं। जेको पाण ऑपरेशंस कयूं था, जेको पाण ऑपरेशंस कयूं था हुनजी पाण साइन ॾींदासीं। त पाण हिते एडिशन कयूं था त पाण हिते एडिशन जी साइन ॾींदासीं ऐं लिखंदासीं पोइ सेकंड पॉलिनोमियल लिखंदासीं। सेकंड पॉलिनोमियल छा आहे पाण वटि? 2x³ + 5y² एंड +3z। त ही पाण वटि पहिरीं छा कयोसीं, ॿिन्ही खे ब्रैकेट्स में लिखियोसीं। हाणे पाण नेक्स्ट छा कंदासीं, पाण जेको फर्स्ट ब्रैकेट्स आहे हुनखे ब्रैकेट्स खां ॿाहिरि लिखंदासीं। ठीक आहे, फर्स्ट ब्रैकेट खे ब्रैकेट खां ॿाहिरि लिखंदासीं। त ही थींदो पाण वटि 3x³ + 2y² + 5z एंड +2। ऐं नेक्स्ट पाण जेको स्टेप आहे, पाण जेको हिते एडिशन जेका पाण करायूं था, जेका एडिशन जी साइन खे हिन सॼे ब्रैकेट खां मल्टीप्लाई करंदासीं। ठीक आहे, हिन एडिशन जी साइन खे हिन सॼे ब्रैकेट खां मल्टीप्लाई करंदासीं। त हिते साइन कुझु कोन, मतिलबु प्लस जी आहे। प्लस इंटू प्लस प्लस थींदली। त ही थींदो पाण वटि +2x थींदो। वरी प्लस इंटू प्लस प्लस थींदली पाण वटि। वरी ही थींदो पाण वटि 5y²। वरी पाण प्लस इंटू प्लस प्लस थींदली। पाण ही थींदो पाण +3z थींदो। हाणे नेक्स्ट छा कंदासीं, पाण वटि x³ आहे। ठीक है, x³ त पाण हाणे नेक्स्ट ॾिसंदासीं हिन जगह पर ही पाण जेको पॉलिनोमियल अची वियो हिन में ॾिसंदासीं किथे x³ आहे या न आहे। ठीक आहे, न आहे त पाण छा कंदासीं, हिन 3x³ खे लिखी वेंदासीं। त नेक्स्ट पाण ॾिसंदासीं हिते पाण y²। हाणे पाण ॾिसंदासीं हिन में किथे y² पियो, y² हिकिड़ो ही पियो ऐं हिकिड़ो ही पियो आहे। हिते आहे पाण वटि 2y², हिते आहे पाण वटि 5y²। 2 ऐं 5 घणा थींदा? पाण वटि 7y² थींदा। त पाण लिखंदासीं हिते 7y²। ठीक आहे, नेक्स्ट आहे पाण वटि z। ठीक आहे, z⁻1। त नेक्स्ट इन पॉलिनोमियल में ॾिसंदासीं पाण z किथे आहे, z हिकिड़ो ही पियो आहे। हीअ पाण 5z, हीअ पाण वटि 3z। 5 ऐं 3 घणा थींदा? पाण वटि 8z थींदा थिया। ऐं नेक्स्ट आहे पाण वटि कॉन्स्टेंट बचियो 2 बचियो। त हिते पाण नेक्स्ट आहे रक़म को कॉन्स्टेंट आहे कोन, त 2 खे लास्ट में लिखी ॾियोसीं। त ही पाण वटि एडिशन ऑफ पॉलिनोमियल बाय हॉरिजॉन्टल मेथड।